नाज़रीन वाक़िआ अॻु कंदासीं। अमेरिका जो हाइपरसोनिक मिसाइल जो तजुर्बो नाकाम थी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कयूं पिया। पड़ी मीडिया मौसूब हवाई बेड़ ते तजुर्बो अणॼातल ख़राबी सबब नाकाम थी वियो। पेंटागन ज़रिए जो चवण आहे त मसइलो एग्निशन सिस्टम में अणॼातल ख़राबी सबब पैदा थियो। पेंटागन जे तर्जुमान लेफ्टिनेंट कमांडर टॉम गॉर्डमैन हिकु बयान में चयो त फ़िलहाल हू डेटा गॾु करे रहिया आहिनि। बाद में उन बाबति आगाही ॾींदासीं। संदसि चवण हो त इहो तजुर्बो कन्वेंशनल प्रोमोट स्ट्राइक प्रोग्राम जो हिस्सो हो, जंहिं तहत लॉकहेड मार्टिन अहिड़ा हथियार तैयार करे रहियो आहे जेकी जंगी जहाज़नि मां फायर करण लाइ आवाज़ी रफ़्तार खां 5 भेरा वधीक सफ़र करे सघनि था। ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कयूं पिया। अमेरिका जो हाइपरसोनिक मिसाइल जो तजुर्बो नाकाम थी वियो आहे। पड़ही मीडिया मौसूब हवाई बेड़ ते तजुर्बो अणॼातल ख़राबी सबब नाकाम थी वियो। पेंटागन ज़रिए जो चवण आहे त मसइलो एग्निशन सिस्टम में अणॼातल ख़राबी सबब पैदा थियो। पेंटागन जे तर्जुमान लेफ्टिनेंट कमांडर टॉम गॉर्डमैन हिकु बयान में चयो त फ़िलहाल हू डेटा गॾु करे रहिया आहिनि। बाद में उन बाबति आगाही ॾींदासीं। संदसि चवण हो त इहो तजुर्बो कन्वेंशनल प्रोमोट स्ट्राइक प्रोग्राम जो हिस्सो हो, जंहिं तहत लॉकहेड मार्टिन अहिड़ा हथियार तैयार करे रहियो आहे जेकी जंगी जहाज़नि मां फायर करण लाइ आवाज़ जी रफ़्तार खां 5 भेरा वधीक सफ़र करे सघनि था।